साईं सलाम वालेकुम वालेकुम सलाम रहमतुल्लाह। साईं उशुर घणो ॾियणो आहे पर त सम्झो त बाबा उशुर जेको आहे उहा ज़मीन जी उपत जेका आहे उन जे मथां जेका ज़कात आहे उनखे उशुर चइबो आहे। इहा ज़कात फर्ज़ आहे। उशुर घणो ॾियणो आहे हूअं उशुर जी माना आहे 10 पती पर छो त ख़र्च पखा आहिनि उन जे करे उशुर जेको असांजे सिंध में आहे उहो 20 पती आहे। कुल उपत जी 20 पती ज़कात ॾियणी आहे। कणक ते बि ॾियणी आहे, कपह ते बि ॾियणी आहे, जेका बि उपत आहे सरिया ते ॾियणी आहे। हर फसल ते उशुर ॾियणो आहे या रुॻो कणक ते, हर फसल ते ॾियणो आहे। जेको उशुर अदा न कंदो उनजो ॾोह केतिरो आहे? उशुर ज़कात आहे। जेको ज़कात न ॾींदो नबी साईं फरमायो क़यामत जे ॾिहाड़े उनजे कंध में हिकु नाग फासंदो। जेको नाग हुनजा ॿई जेके ॾियाड़ियूं ॾियाड़ियूं वठी करे चीरींदो ऐं नग हणंदो। माण्हू रीहूं कंदो, रड़ियूं कंदो, मौला हे छा? अलाह तबारक व तआला नाग खे फरमाईंदो, ॾियसि जवाब। नाग चवंदो मां तो जो उहो माल आं जंहिंजी तूं ज़कात न ॾींदे। इहा एॾी वॾी सज़ा। उशुर महल ज़मीन जो ख़र्च कढबो या कुल उपत ते उशुर ॾिबो। ज़मीन जे ख़र्च जो लिहाज़ रखी हुयो तव्हां ते 10 पती पर शरीयत रखी 20 पती। अॻे ई तव्हांखे उहा उटल उहा रियायत मिली वई, लिहाज़ हाणे ख़र्च कोन कढबो पर उपत टोटल गॾु कबी उशुर कढबो, पोइ ॿिया ख़र्च ॾिसबा। कारो कपिड़ो या कारो पटको इस्तेमाल कजे या न कारो कपिड़ो इस्तेमाल न कजे। मुंहिंजो मुर्शिद इमामुल आरिफीन पीसी रोज़े वारो हज़रत सूर्य बादशाह रहमतुल्लाह अलैह सख़्तीअ सां मनो फरमायो तो इहो दोज़खिन जो लिबास आहे। अलाह साईं तव्हां असांखे दोज़खिन खां पनाह अता फरमाए। दाई हलीमा छा मुसलमान थी हुई या न? हज़रत अल्लामा हाफिज़ इब्न अब्दुल बर्र रहमतुल्लाह अलैह सहाबन जे शान ते किताब लिखियो आहे। हालात ते उन में सहाबियान में मुस्तफा करीम जी दाई हलीमा जो ज़िक्र कयो अथई त मुस्तफा जी सहाबिया। सुभान अल्लाह। ऐं इन ते आलिमनि जा किताब वॾो आलिम अल्लामा मुग़लताई हनफी उन जो किताब तुहफ़तुल जसीमा फी ज़िक्र हलीमा। सैयदा हलीमा जे शान ते पूरो किताब लिखियल आहे। सहाबियान नबी पाक जे समूरन सहाबन में अफजल केर आहे? नबी पाक जे सभिनी सहाबन में अफजल हज़रत अबू बकर सिद्दीक़ अहले सुन्नत जी फतवा। जेको चवे त मौला अली अफजल आहे उनजो छा हुकुम आहे? उहो शियो आहे, उहो सुन्नी न आहे। छो त सुन्नी चवंदा आहिनि त हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ अफजल आहे। तव्हां हिकु माना मुंहिंजे नाते चयो तव्हां हिकु तक़रीर में चयो हुयो त नबी पाक जी हिकु न्याणी उम्मे कलसूम जो असुल नालो ॿुधाईंदुसि, उहो ॿुधायो ऐं हवालो बि ॾियो। माशाअल्लाह हिकु सियाणो आहे जेको मुंहिंजी तक़रीर नोट कंदो आहे। मुंहिंजे महबूब जी इन न्याणीअ जो नालो उम्मे कलसूम जो नालो आमना। सुभान अल्लाह। मां हिकु जॻह ते ॿुधायो शायदि तव्हां नोट न कयो। हवालो अल्लामा इब्न नासिरुद्दीन दिमश्की वॾो आलिम आहे, हुन जो किताब जामिउल आसार। क़ुरान पाक जी उहा कहिड़ी आयत आहे? हिकु मौलवी थो लॻे मूंखे। क़ुरान पाक जी उहा कहिड़ी आयत आहे जंहिं हिकु आयत में 2 हुकुम आहिनि यानी अमर, 2 नही आहिनि यानी मनो ऐं 2 वरी हुन में ख़ुशख़बरियूं आहिनि। माशाअल्लाह को रेडियो तो ॿुधी आयो आहे। हा दा क़ुरान पाक जी उहा आयत आहे सूरत क़सस में। सूरत क़सस में उहा आयत सगोरी मौजूद आहे जंहिंजे लाइ तूं पुछे थो अल्लाह ताला सैयदना मूसा जे अमर खे फरमायो व औहैना इला उम्मी मूसा अन अर्दिईहि फइदा खिफ्ति अलैहि फअल्क़ीहि फिल यम वला तखाफी वला तहज़नी इन्ना रादूहु इलैकि व जाइलूहु मिनल मुरसलीन। इन में 2 अमर आहिनि, 2 उन में बिशारतूं आहिनि ऐं 2 उन में नही आहिनि। इन में अमर कहिड़ा आहिनि इन में अमर ही आहिनि। सभ खां पहिरियां अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो त हिकु त तूं हिन खे खीर पीआरियो अमर ऐं जेॾी महिल तोखे ड्रिगियो थिए इन खे दरिया जे हवाले कजां, इहो 2 अमर थी विया। ऐं 2 नहीं अल्लाह फरमाए ला तखाफी हिकु ॿी वला तहज़नी 2 बिशारतूं कहिड़ियूं? पहिरीं बिशारत हीअ अल्लाह फरमायो त पोइ तोखे तो वारो पुटड़ो मूसा मोटाए ॾींदासीं। हिकु बिशारत इहा। ॿियो रब फरमाए हिनखे रसूल बणाए तोखे मोटाए ॾींदासीं। इहा सूरत क़सस जी उहा आयत आहे।
कुरान पाक जी उहा कहिड़ी आयत वा जंहिंमें अलिफ बे जा 28 हर्फ आयल आहिनि। त इम्तिहान पियो वठी ॿार वरी घर वञी मथां ड्राड़ हणे त मां मौलवी साहब खे मुंझाए आयो जवाब ॾियूंसि था। साईं 28 हर्फ आहिनि कुरान पाक जी हिकायत में। हा सूरत आल इमरान में इहा आयत मौजूद आहे, उन में बि 28 हर्फ अलिफ बे वारा मुकम्मल मौजूद आहिनि। ॿियो सूरतुल फतह जेका वा उन जी बि क़ुरान जो आयत सूरतुल फतह में बि आहे त मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन माअहु अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम। इहा आख़िर ताईं इन में अलिफ बे जा अखर गणींदे त 28 जा 28 अखर इन में। सुभान अल्लाह। अच्छा, धीअरुनि या भेनरुनि खे मिल्कियत मां हिस्सो न ॾियण जी सज़ा छा आहे? मुंहिंजे महबूब मदीने वारे फरमायो आहे त जेको माण्हू विरासत जे हक़दार खे हक़ खां महरूम कंदो, अलाह हुनखे क़यामत वारे ॾियारे जन्नत खां महरूम कंदो। महिरबानी कयो न्याणियुनि खे हक़ ॾियो। छा ॾाज या शादीअ जो ख़र्च न्याणीअ जी मिल्कियत मां कटबो? अफ़सोस सां चवणो थो पए त माण्हू ईअं कंदा, न्याणीअ खे परणाईंदा, उनखे ॾाज ॿाज ॾींदा, पोइ वरी जेॾी महिल न्याणी हिसो घुरंदी चवंदा तोखे ॾाज जाम ॾिनोसीं। भाइर ईअं कंदा न, अबे ॾिनोसि, इहो गुनाह हुआ, इहो गुनाह हुआ, हराम आहे, हराम आहे, हराम आहे। पुट जो बि हिसो शरीयत मुक़ररु कयो आहे त न्याणी जो बि हिसो मुक़ररु कयो आहे, ॾाज कोन कटबो, इहो तोहफ़ो आहे। पराई ज़मीन ते कब्ज़े जी सज़ा छा आहे? मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इरशाद फरमायो मन अखद शिब्रम मिनल अर्द ज़ुल्मन तुव्वित यौमल क़ियामति मिन सब'i अर्दीन। मुंहिंजे महबूब फरमायो जे हिक गिराठ बि कंहिं माण्हूअ जी ज़ुल्म सां बन्नी कब्ज़ो कई या खई, महबूब फरमायो उन माण्हू जे गिचीअ में क़यामत वारे ॾिहाड़े ते 7 ज़मीनूं रब टंगी थो। त हाणे खण, एॾो वॾो गुनाह हो। तव्हांजो वालिद साहब मुफ्ती अब्दुल रहीम ऐं तव्हां पंहिंजे मुर्शिद रोज़े धणीअ जी करामत ॿुधाईंदा आहियो त रोज़े धणी बरपट में हिक फ़क़ीराणी जी मदद कई जंहिंखे उञ लॻल हुई, सो इहो त मुमकिन न आहे। अच्छा, हाणे पकड़जी पियो, हे हमरा दूसरो आहे। सो उहो त मुमकिन न आहे। असाबनि खे दग में उञ लॻंदी ही, उन जी मदद नबी साईं त कोन कई, उन जो जवाब छा? हाणे मां तोखे कहिड़ो जवाब ॾियां? मां जवाब ॾींदो आहियां, हित रड़ियूं पूरे मुल्क जा वहाबी कंदा, छो त छा हे जवाब ॾींदो आहियां? हाणे तव्हांजो पंहिंजो किताब आहे, तव्हां पंहिंजा किताब कोन था पढ़ो। उहो किताब आहे, उन नालो आहे मुर्शिद हालेजरी। उन में हिननि जो पंहिंजो देवबंदी वहाबी आहे, उहो चवे थो अब्दुल खालिक नालो होसि, हज ते वयुसि, रस्ते में पाणी फुटी पियो, बेहोश थियण वांगुरु थियासीं, वञी किरियासीं, अधु होश हो अधु जाॻा पियो। तव्हां त ॾिसां त मुंहिंजो मुर्शिद जेको हालेजी में वेठो, चई उहो मुंहिंजो मुर्शिद अची पहुतो, उन मूंखे अची चयो त घबराए न, उठ वारो अचई थो, पाणी तोखे पाणी मिलंदो। चई बसि थोरी देरि मस गुज़री त हमरा अची पहुतो, उन अची करे उठ तो असांखे खलियो ॾिनो, असां पाणी भरियो, बहरहाल असांजो बचाव थियो। पोइ हज करे असां मोटियासीं त जीअं मुर्शिद जे साम्हूं आयुसि त हुन मुंहिंजे मुर्शिद चयो ॾिठी तोखे उञ लॻी हिन रस्ते में? मां चयो हा साईं उञ लॻी। पोइ चई उठ वारो बि आयो? चईं उठ वारो बि आयो। मां चवां तूं पंहिंजे किताब खे पढ़, जेकॾहिं तुंहिंजो मुर्शिद ओ यमन में या मके जे रस्ते में मदद करे सघे थो ऐं आहे त वहाबी अक़ीदे वारो, ख़ुदा जो कसम आहे पर रोज़े धणी त लखनि वलीयनि जो बि पेशवा फरमाए सघे थो। पंहिंजे लाइ त सवली था ॻाल्हि मञियो, असां ते तव्हांखे एतिराज़। हाणे या त उनखे चओ त ग़लति आहे, जेको उहो मदद करे सघे थो रोज़ानो नथो करे सघे। व्याजी जी सज़ा छा आहे? अबा व्याजीअ जे लाइ मुंहिंजे महबूब अकरम बुखारी शरीफ़ में किताब ताबीर आहे, उन जे अंदरि महबूब फरमायो त मां ख्वाब लधो, निंड जी कैफियत आहे। हबीब अकरम फरमायो टकी हदीसा पर ॿुधजो, महबूब फरमायो त उन में मां ॾिठो त मूंखे मलाइक वठी आया हिकिड़े अहिड़े समुंड ते या अहिड़े दरिया ते जेको सॼो रत जो, उन में हिकिड़ो माण्हू तरे पियो, ये वागू तरंदो आहे, ईअं तरे पियो ऐं किनारे ते हिकिड़ो माण्हू बीठो आहे। हे तरण वारो अची उन जे आॾो वात फाड़ींदो हो ऐं उहो जेको किनारे बीठो आहे उहो वॾो दोज़ख जो पत्थर हुन जे वात में विझे, उहो अंदरि हे गिड़काए वञे, वरी उन समुंड रत वारे में घुमंदो वरिते, जीअं वागू घुमंदो वरितंदो आहे, ईअं माना तरंदो वरिते, वरी मोटी अचे, वरी वात फाड़े ऐं वरी जेको आहे सो हुन जे वात में दोज़ख जो बरंदड़ पत्थर विझे। तव्हां त इहो
सिलसिलो हले पियो महबूब फरमायो मां पुछो त हे केर वा महबूब खे मलाइका अर्ज़ कयो या रसूल अल्लाह हे फइन्नहु आकिलुर रिबा हे व्याज खाइण वारो इहा इन जी सज़ा दोज़खी पत्थर इन जे पेट में पिया पवंदा साईं तलाक जे बारे में कुछ समझायो माण्हू ज़रे ज़रे ते तलाक ॾियनि था मुंहिंजा भाउ अज़ीज़ अर्ज़ु आहे तव्हां जमात जी ख़िदमत में मां सॼो ॾींहुं फतवाऊं ॾियां थो तव्हांखे अर्ज़ु थो कयां त मानी न पचाई माई जी तलाक थिए चांहि में देर थी जी तलाक थिए पंहिंजो ज़िद आहे जी तलाक थिए जीअं त सुर्गो पुट कोन्हे जी तलाक थिए इन में ॾो माई जो कहिड़ो आहे मुआशरे में ज़ुल्म थो थिए तकड़ करे तलाकूं ॾियनि था लिहाज़ा इहो ज़ुल्म न कयो तलाक शरीयत जो हक़ आहे पर मजबूरी में इस्तेमाल कबो आहे जॾहिं कुझु बि न वरे असां चिड़ियो चिड़ियो माण्हू तलाकूं पिया ॾियनि दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला तव्हां असां सभिनी जा घर क़यामत ताईं आबाद फरमाए अल्लाह से न्याणे जा घर आबाद फरमाए तलाक जो ज़बान ते अखर तकड़ो न आणींदा कयो दुआ बराए सेहत याबी फलाणो बाबा ज़रूरी त कोन्हे पर तव्हां जुमे जो पुछनि था त जुमे जे लाइ 5 वक्ती निमाज़ हुजे या न हुजे हा बाबा ज़रूरी आहे तव्हां इहो ख़्यालु कंदा कयो ॿियो आलिमनि जा जेके शर्त शराइत आहिनि उनखे पंहिंजी जॻह ते रखी करे उनखे कोन था छेड़ियो पर तव्हांजे मथां इहो लाज़िम आहे त घटि में घटि जिथे जुमो करणु चाहियो था त उते 5 वक्त निमाज़ थिए पोइ तव्हां जुमो कयो अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए उथी बीहो सलाम